अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त मां आहियां मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं सिंध जे हिकु नामवर ऐं मशहूरु अदाकार बिलावल खोखर उर्फ़ रबूअ जी ज़िंदगी जी कहाणी। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त बिलावल खोखर केरु ऐं किथां जो आहे ऐं हिन शोबज़ जी दुनिया में कहिड़ा सरअंजाम ॾिना। इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजी वीडियो खे लाइक न आहे कयो त महिरबानी करे लाइक करे छॾींदा ऐं असांजे चैनल ते पहिरियों भेरो आया आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलो त बिलावल खोखर जी ज़िंदगी ते नज़र विझूं। दोस्तों, बिलावल खोखर उर्फ़ रबू बाडर शहर में जनम वरितो। हिन पंहिंजी तइलीम पूरी करण खां पोइ 1990 ईस्वी में स्टेज ड्रामनि मां शोबज़ जी शुरूआत कई। पोइ जॾहिं सिंधी TV चैनल ऐं सिंधी CD कंपनी अचणु शुरू थिया त बिलावल खोखर शोबज़ में कमु करणु शुरू कयो ऐं सभ खां पहिरियां हिन पत्थर दुनिया ड्रामे में कमु कयो, जंहिंमें हिन जो किरदारु नजीब जे नाले सां हो ऐं पत्थर दुनिया ड्रामे में बिलावल खोखर खे आणण वारो बि साईं लाला अब्दुल हुसैन सारियो हो, जेको तमामु वॾो ऐं सुठो अदाकार हो। उन खां पोइ पंहिंजा परावा ड्रामे में रबूअ जे नाले सां किरदारु कयो। उन खां पोइ बिलावल खोखर खे बिलावल न बल्कि रबू ऐं नजीब जे नाले सां सुञातो वञे थो। उन खां पोइ बिलावल खोखर केटीअनि ते केतिरा ई ड्रामा कया, जीअं कूंजूं, बाज़बान, दर्दनि जो दरिया। इन्हनि सभिनीनि में हिन काफ़ी शोहरत हासिल कई। बिलावल खोखर केटीअनि खां अलावा सिंध TV, मेहरान TV ऐं धरती TV ते परफॉर्मेंस करे चुको आहे। बिलावल खोखर धरती TV ते मेगा सोप सीरियल ॾाॾनि जो ॾेह में बि कमु करे चुको आहे। बिलावल खोखर ड्रामनि खां अलावा 500 खां मथे फिल्मनि में कमु करे चुको आहे, जिन्हनि मां ज़िद्दी धाड़ेल, जोश, फर्ज़, धाड़ेल बादशाह, बेॾोही, कारो रत, इन्हनि सभिनीनि में कमु करे हिन काफ़ी शोहरत माणी। दोस्तों, उम्मीद कयां थो असांजो ही नंढड़ो वीडियो ऐं बिलावल खोखर जी ज़िंदगी जी कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते लाज़मी सेट कंदा। दोस्तों, हलूं था।